रियासती भरिसां ॻोठ दरिया ख़ान जलबाणी में ॻोठाणनि ग़ुलाम शबीर जलबाणी ऐं आबिद हुसैन जलबाणी जो बाअसर सिकंदर जलबाणी ऐं ग़ुलाम मुर्तज़ा जलबाणी जी ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते हुननि चयो त नालो मुंहिंजो ग़ुलाम शबीर आहे जलबाणी, वेठल ॻोठ दरिया ख़ान जलबाणी। जीअं त हिते असांजा घर आहिनि, उन्हनि जे साम्हूं ईदगाह जो प्लाट आहे, उन्हनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। उहो कब्ज़ो मीर मुर्तज़ा जलबाणी ऐं सिकंदर जलबाणी पुट हाजी अली गौहर जलबाणी जा आहिनि। उन्हनि कब्ज़ो कयो आहे हिते हिननि मंशियात जो हिकिड़ो अॾो खोलियो आहे, जंहिंमें आइस, चर्स, शराब हलाइनि पिया था। डेली राति जो हिकिड़ा सरगर्म माण्हू अचनि पिया था ऐं असांखे कूड़ियूं धमकियूं ॾेई हथियारनि सां अची धमकियूं ॾियनि था त तव्हां का बि हिते फछरी कंदो त तव्हांखे मारियो वेंदो। उन खां पोइ असांजे घरनि में भितर हे हो कूड़ा फ़ैर करे ऐं हितां वञनि था। आइस बाइस हिते हलाए ऐं माण्हू हिते गॾु करे ऐं असांजा फिल्म ई ठाहिनि पिया था ऐं असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। ऐं हिननि जी इहे प्रकार तमामु हिकिड़ा लोफर मां हिननि मां असांखे तमामु हिकिड़ो जान माली असांजे बचनि जो खे ख़तरो आहे, जंहिंजे करे असां तव्हांखे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।